नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा दोस्तों, बुजुर्गों, रमज़ान शरीफ है जो खैर सां ही ॿियो जुमो आहे। अवांजे ख़िदमत गिरामी में अॻे जुमे ते मूं जेका आयत करीमा तिलावत कई हुई, अॼोके जुमे ते उहा साॻी आयत सॻोरी मूं तिलावत कई आहे। कुझु अॻु में अवां ॿुधो आहे, कुझु अॼु तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करिणो आहे। दुआ कयो अल्लाह ताला जल जलालू अमन वालू शाल पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला उन हक़ ऐं सच वारी ॻाल्हि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुरान मजीद में अल्लाह ताला जल जलालू अमन वालू इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमानदारो,
कुतिबा अलैकुमुस सियाम, अव्हां जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम, जहिड़े तरह तव्हां खां अॻियनि ते बि अल्लाह ताला रोज़ा फ़र्ज़ कया हुआ, ओड़े नमूने सां अव्हां जे मथां बि रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। लअल्लकुम तत्तकून, त तव्हां रोज़े रखण सां तक़वा हासिल कयो, परहेज़गारी हासिल कयो, मुत्तकी बणिजो। आयत करीमा जो तर्जुमो इहो तव्हां ॿुधो। ख़ासि तरह सां हिन में चंद ॻाल्हियूं क़ाबिले गौर आहिनि। पहिरीं ॻाल्हि त रोज़े जी फ़र्ज़ियत हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे मथां क़तई तरह आहे। इस्लाम जे पंजनि रुकननि मंझां जीअं नबी पाक फरमायो आहे त इस्लाम जो बुनियाद पंजनि शयुनि ते आहे। पहिरीं शइ आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन खां बाद में नबी पाक फरमाइनि था इस्लाम जी बुनियादी शइ आहे नमाज। टे नंबर ते इस्लाम जो बुनियाद जंहिं शइ जे मथां रखियल आहे उहो आहे ज़कात मालदार ते। चौथे नंबर ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रमज़ान शरीफ़ जा रोज़ा, ऐं पंजे नंबर ते मालदार जे मथां अल्लाह ताला हज फ़र्ज़ फरमायो आहे। अव्हां ॾिसंदव त इहे पंज ई शयूं जेके इस्लाम जो बुनियादी रुकन आहिनि, उन्हनि मंझां रोज़ो बि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुस्लमाननि जे मथां फ़र्ज़ कयो आहे। पर रोज़े में शर्त इहो आहे त रोज़ेदार तंदुरुस्त हुजे, बीमार खे रोज़ो रखण जी मोहलत आहे, माफ़ी आहे, एतिरा ॾिहाड़ा जेसीं ताईं हू चङो भलो थिए। सिहत खां बाद ओतिरा रोज़ा हुनखे वरी क़ज़ा करणा आहिनि। पर जेकॾहिं सफ़र में आहे, अल्लाह ताला जल जलालु अमन वालू हुनखे इख़्तियार ॾिनो आहे त जेकॾहिं सफ़र में तोखे तकलीफ़ थिए थी, सफ़र जेतिरे मुफ़ासिले ते वञी थो, उन दौरान जेकॾहिं तूं रोज़ो क़ज़ा करीं त उहे वरी बाद में ईद खां पोइ ओतिरा रोज़ा क़ज़ा कर। वइन तसूमू ख़ैरुल लकुम, पर जेकॾहिं सफ़र जी हालत में बि अव्हां रोज़ो रखो त भलो अथव। रुख़्सत आहे अल्लाह ताला जे तरफ़ खां। बीमार माण्हू अहिड़ो बीमार आहे जो हुनजे सिहत जो आसरो ई कोन्हे। के अहिड़ा मूज़ी मर्ज़ हूंदा आहिनि जंहिंमें माण्हू मुब्तला थींदो आहे ऐं उन खां वरी हुनखे सिहत तंदुरुस्ती मिलणु ज़ाहिरी तरह महाल नज़र ईंदी आहे। या वरी वॾी उमिरि जो आहे, एतिरी वॾी उमिरि जो माण्हू आहे जो हुन में रोज़े रखण जी, जवानी अचण जी, दुबारो सिहत अचण जी तौफ़ीक़ कान्हे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू उन जे लाइ हिकिड़ो कानून मुक़ररु फरमायो आहे। रोज़ो इन हालत में बि माफ़ न आहे छो त इस्लाम जो बुनियादी रुकन आहे। दाइमुल मरीज़ या शेख फ़ानी, यानी हमेशा हमेशा मर्ज़ में मुब्तला थियण वारो ऐं जेको सॼी ज़िंदगी मर्ज़ में मुब्तला आहे, या ॿिए नंबर में वरी जेको तमामु झूर पोढ़ो आहे, इहे ॿई रोज़ो नथा रखी सघनि त अल्लाह ताला उन्हनि जे मथां वरी फिदियो रखियो आहे त तव्हां रोज़े जो एवज़ो मुआवज़ो पैसनि जे सूरत में, अन्न जे सूरत में, खजीअ जे सूरत में, नक़द जे सूरत में अव्हां मिस्कीननि ग़रीबनि खे ओतिरो ॾियो जेतिरो फितरानो ॾिनो वेंदो आहे। हर मुस्लमान जे मथां, साहिब इस्तिताअत जे मथां रमज़ान शरीफ़ में रमज़ान जे रोज़नि जे लाइ फितरानो ॾियणो पवंदो आहे। उहो फितरानो सरवरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात कणक जा 2.25 किला या उन जी क़ीमत मुक़ररु फरमाई आहे त हर मुस्लमान ॼमण वारे ॿार खां वठी करे पोढ़े ताईं जेतिरा बि घर जा भाती हूंदा, 2.25 किलनि जे हिसाब सां उनखे फितरानो अदा करणो आहे। ऐं उहो मिस्कीन ग़रीब जो हक़ आहे। जीअं अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थी त रमज़ान गुज़रण खां पोइ तूं ईद करीं त तुंहिंजे पाड़ेसरी मुस्लमान खे बि ख़ुदा ताला ईद नसीब फरमाए। इहे रमज़ान शरीफ़ जूं ॻाल्हियूं ख़ासि तरह सां क़ाबिले गौर ऐं ध्यान में रखण जहिड़ियूं आहिनि। असां मुस्लमान चवंदा आहियूं बसि मिड़ई रोज़ो अदा टाइम मिलियो त रखंदासीं, न त ठहियो ख़ैर आहे। जीअं अल्लाह ताला जल जलालु अमन वालू नमाज़ फ़र्ज़ कई आहे, ईअं रोज़ो बि फ़र्ज़ फरमायो आहे। नमाज़ जो मुनकिर कतई काफ़र आहे। अहिड़े तरीक़े सां माज़ अल्लाह ख़ुदा पनाह ॾे रोज़े जो इनकारी बि कतई काफ़र आहे। जेकॾहिं को चवे त छा आहे रोज़ो, कॾहिं कॾहिं माण्हू भोगनि में, मस्ख़री में, मज़ाक में चई वेहंदा आहिनि अबा अञा अन्न असांजे घर में आहे।
एतिरे चवण सां हो इस्लाम जे दायरे खां निकिरी थो वञे, ज़ाल हुन ते हराम थी वञे। जेको हुन जे ज़ाल सां हुन जो निकाह पियल आहे हो टुटी थो वञे ऐं माज़ अल्लाह उन खां पोइ जेसीं ताईं वरी दुबारो कलमो नथो भरे, ईमान जूं सूरतूं नथो पढ़े, इस्लाम में दाख़िल नथो थिए ऐं वरी घरवारी सां दुबारो निकाह नथो करे, तेसीं ताईं माई हुन ते हलाल कान थी थिए। अवां सोचो त केतिरी रोज़े जी अहमियत आहे। असां भोगन में पंहिंजो घर साड़े वेहंदा आहियूं, ईमान जलाए वेहंदा आहियूं। कचहरी में चवंदा आहियूं मिड़ई भोग था कयूं पिया, माण्हू चवंदा बसि एतिरे चवण सां ईमान वियो। अदा जेकॾहिं गैर मुस्लिम अॼु इस्लाम में दाख़िल थिए, उहो केतिरे ॿार खाइण खां पोइ मुस्लमान थींदो? छा मस्जिद खणाए बसि मथे ते को माण्हू खण रखबुसि न, या वरी हुन जे मथां को कणक जी बोरी न ॾिबी न। काफ़र आहे, काफ़र जे घर ॼाओ आहे, काफ़र जो बच्चो आहे, पर उहो इस्लाम में अचणु चाहे थो त रुॻो एतिरो चवे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, त सालनि जो कुफ्र ख़तम थी थो वञे, हू अल्लाह जे महबूब जे उम्मत में शामिल थी थो वञे पियो। ॾिसो त माना सॼी ज़िंदगी ॼाओ निपनो वॾो थियो पलियो पोसियो ख़ानदानी काफ़र आहे, पर रुॻो हिकिड़े अखर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण सां मुस्लमान थियो, जहन्नम खां बची वियो, जन्नती बणिजी वियो। न ॿार खयईं, न मस्जिद खणाईसेसि, न हुन जे मथां को वज़न आयो। इहे कलमा हा, लफ़्ज़नि हिनखे कुफ्र खां कढी इस्लाम में आंदो आहे। त अदा अहिड़े तरीक़े सां वरी इहे साॻा कुफ्र जा कलमा हूंदा आहिनि। माज़ अल्लाह शल अल्लाह पनाह ॾे जो कंहिं मुस्लमान खे ईमान खां इस्लाम खां कढी वरी कुफ्र ॾे वठी वेंदा। तव्हां जे करे सोचे ॻाल्हाईंदा कयो, सम्झी ॻाल्हाईंदा कयो। इस्लाम ते, दीन ते, कंहिं शरई मसइले ते, महबूब मुहम्मद करीम जे सुन्नतुनि ते, फराइज़नि ते, वाजिबात ते टोक ऐं ठठोल वारी ॻाल्हि या भोग ऐं खिल वारी ॻाल्हि न कंदा कयो, मता कजो ईमान ख़तम थी वञे। अबा जेकॾहिं 5000 मण कपह जा पिया हुजनि, 5000 किरोड़नि जी क़ीमत आहे ऐं उनखे भोगनि में तीली लॻाइजे त सड़ंदी या बचंदी? छो भोग जो कयो पिए, भोग में न सड़े न। आबा हेतिरी लखनि जी मिल्कत भोगनि में छो थी सड़े? मुंहिंजा अदा भोगनि में बि सड़ी सघे थी, जाई पाई बि सड़ी सघे थी। त इस्लाम बि ईअं आहे, जेकॾहिं इस्लाम खे ॾिसो त पहाड़नि खां वधीक मज़बूत आहे, आसमान ज़मीन खां वॾो आहे। अल्लाह ताला जल जलालु मन वालो जी अज़ीम नेमत आहे, अहिड़ी ॿी का नेमत आहे कान। मज़बूत बि वॾो आहे, पर वरी नरम ऐं नफ़ीस ऐं नाज़ुक बि एतिरो आहे जो मामूली मज़ाक सां, मामूली भोग करण सां, ठठोल करण सां इस्लाम इंसान खां मोकिलाए वेंदो आहे। ईमान जे दायरे खां माण्हू निकिरी वेंदो आहे। शल अल्लाह महबूब जे उम्मत खे गुनाहनि खां बचाए, शल कुफ्र खां बचाए। दुरूद पढ़ त मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कंदो आहियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो दुरूद पा हबीब करीम ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हबीब करीम जी ज़ात बाबरकात जो इरशाद गिरामिया पाण फरमाइनि था रमज़ान शरीफ़ जे फज़ीलत में त जन्नत खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात दरवाज़ा रखिया आहिनि। हर हिकु दरवाज़े जे मथां अल्लाह पाक जो नालो रखियो आहे। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था हिकिड़ो दरवाज़ो आहे जन्नत जो, जंहिंजो नालो आहे रैयान। उनजो नालो रैयान आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था उहो दरवाज़ो जंहिंजो नालो रैयान आहे, उहो ख़ासि मख़सूस आहे जेको क़यामत जे ॾिहाड़े रोज़ेदारनि जे लाइ खुलंदो। उन दरवाज़े जे मथां अल्लाह जा मलाइक बि सॾ कंदा, ओ रोज़ेदारो जेके रोज़े रखण वारा आहियो, अव्हां जे लाइ अल्लाह ताला ही दरवाज़ो मुक़ररु कयो आहे, हिन दरवाज़े मां वञो। हबीबन जी ज़ात खां सहाबा किराम पुछनि था या रसूल अल्लाह उन रैयान दरवाज़े में ख़ुसूसियत कहिड़ी आहे? हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया ॿियनि माण्हुनि खे जन्नत में वञण खां बाद हिसाब
किताब थियण खां बाद, सारे मामले खां फारिग थियण खां बाद ख़ुदा ताला जन्नत में दीदार कराईंदो आहे। पर रोज़ोदार जंहिं बि जन्नत जे दरवाज़े मां वेंदो आहे, दाख़िल थियण सां हुनखे ख़ुदा पंहिंजो दीदार कराईंदो आहे। ॿियनि जे लाइ इंतज़ार आहे। जन्नत में वञो, उन खां पोइ जॾहिं ख़ुदा ताला फ़ैसिले खां फारिग थिए, सॼे जहान खे जन्नती जन्नत ॾे मोकिले, दोज़खी दोज़ख ॾे मोकिले, सज़ाऊं जज़ाऊं सभु थी, मामिलो तय थी वञे, हाणे ख़ुदा ताला आख़िर में पंहिंजनि ॿारनि खे दीदार सां मुशर्रफ़ कंदो। अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए, यौम वुजूहु यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरहा। क़यामत जो ॾिहाड़ो जंहिं महिल थींदो, माण्हू जंहिं महिल जन्नत में वेंदा, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ॿारनि खे पंहिंजो दीदार कराईंदो। वो बाननि जूं अखियूं पंहिंजे रब जो बेमिसाल दीदार कंदियूं, ऐं दीदार बि कंदियूं, ऐं हुननि जा चेहरा गुलाब जे गुल वांगुरु पिया बहकंदा। रब जो जंहिं महिल दीदार थींदो न, पर इहो थींदो देर में, बाद में। ऐं रैयान दरवाज़े खां रोज़ेदार जंहिं महिल दाख़िल थींदो, दरवाज़े जे दाख़िल थींदे ई हुनखे ख़ुदा ताला जो दीदार नसीब थी वेंदो। अवां अंदाज़ो लॻायो त रोज़े खे ख़ुदा ताला केॾो शरफ़ नसीब फरमायो आहे, केॾी हुनजी फज़ीलत आहे। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात फरमाइनि था पिया त इंसान बुखियो हूंदो आहे, इंसान उञारो हूंदो आहे, सुबुह खां शाम ताईं अल्लाह जे अमर में खाइण पीअण खां रोकियो पियो हूंदो आहे, पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशात जे मथां कंट्रोल कयो वेठो हूंदो आहे। पोइ उन खाइण ऐं पीअण बंदि हुजण जे करे उन जे वात में बूइ थी पवंदी आहे। बूइ सम्झो था न साईं? नथो खाए, सॼो ॾींहुं बंदि लॻो पियो आहे, पाणी कोन थो वञे, अंदरि पेट में खाधो नथो वञे, सॼे ॾींहुं बंदि हुजण जे करे हुन जे वात में थोरी बूइ थिए थी। हालांकि हा, वात जी बदबू इंसान खे पाण खे बि न वणंदी आहे, पर मुंहिंजो मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, रब ताला फरमाईंदो आहे, रोज़ेदार जे वात जी ख़ुशबू मां अल्लाह पाक खे मुश्क ऐं अंबर खां बि वधीक प्यारी हूंदी आहे। रोज़ेदार जेको वात में हुनखे बुख उञ जे करे बूइ पैदा थी पवे, उहा रब जी ज़ात बाबरकात फरमाए थो, मूंखे हुनजे मुश्क ऐं अंबर दुनिया में तव्हां इस्तेमालु कयो, उन खां बि मां अल्लाह खे वधीक प्यारी आहे। हिते हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि रहिजी वई, उहा तोखे ॿुधायां। दुरूद पढ़ मुंहिंजे मदीने वारे साईं ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, ॻाल्हि शान जी आहे, ॻाल्हि मान जी आहे, ॻाल्हि फज़ीलत जी आहे, मौज़ूअ सां ताल्लुक़ नथी रखे, पर ॻाल्हि विच ते आई आहे, ॿुधाए छॾियां। अर्ज़ु कयुमि त जन्नत जा दरवाज़ा हर दरवाज़े जो नालो आहे, हिकिड़े दरवाज़े जो नालो रैयान आहे, अहिड़े तरीक़े सां ॿियनि दरवाज़नि जा नाला आहिनि। किथां रोज़ेदार पियो वेंदो, किथां नमाज़ी पियो वेंदो, किथां हाजी पियो वेंदो, किथां ज़कात वारो पियो वेंदो, किथां ख़ैरात वारो पियो वेंदो, किथां तहज्जुद गुज़ार पियो वेंदो, किथां क़ुरान जो कारी पियो वेंदो, किथां आलिम पियो दाख़िल थींदो, किथां कहिड़ो पियो माण्हू। मुख़्तलिफ़ नेकिन वारा उन्ही दरवाज़े खां पिया दाख़िल थींदा, पर रैयान दरवाज़े मां रोज़ेदार वेंदा। सहाबा किराम पुछनि था, या रसूल अल्लाह, जन्नत में इहे मुख़्तलिफ़ दरवाज़ा आहिनि, भला को अहिड़ो बि तुंहिंजे उम्मत में भाॻनि भरियो आहे जो हर दरवाज़े खां उनखे सॾु थिए? सम्झो था कोन सम्झो? ॻाल्हि सवली आहे त बाबा नमाज़ वारे दर खां नमाज़ी, ज़कात वारे दर खां ज़कात वारो, मुजाहिद जिहाद वारे दरवाज़े खां, तहज्जुद गुज़ार तहज्जुद वारे दरवाज़े खां, रातनि जो रोअण जागण वारो उन्ही दरवाज़े खां, रोज़ेदार रोज़े वारे दर खां, क़ुरान जे तिलावत वारो क़ुरान वारे दरवाज़े खां, हर दरवाज़ो हर इबादत लाइ मुक़ररु आहे। त उतां सभु को पंहिंजे पंहिंजे वित आहार, पंहिंजे इबादत आहार उतां पियो लंघंदो। असहाबनि पुछियो, साईं को अहिड़ो बि हूंदो जो हर दरवाज़े ते हुनखे सॾु थींदो त हे न हुआ? सरकार फरमाइनि था, हाओ या रसूल अल्लाह, हो केरा? मुस्तफ़ा फरमाए थो, मुंहिंजो अबू बकर सिद्दीक़। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। मुंहिंजा प्यारा भाउ, तफ़सीर कबीर वारे अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त सैयदना अब्दुल्लाह बिन उमर, सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत उमर जो पुटु आहे, नबी करीम जो सहाबी आहे,
महबूब जी दरबार में वेठो आ। उहो रिवायत थो करे त मां हिकिड़े ॾिहाड़े रसूलुल्लाह जे दरगाह में वयुसि, वेठो हुउसि, मुंहिंजे वञण खां अॻु में ई अबू बकर ते वेठो हो, पर उनखे पुराणो फाटल चोलो पियल हो ऐं एतिरो त हो चोलो पुराणो हो जो उन चोले खे खजीअ जे फड़हनि सां सुक करे सीने ते वेढ़ियो वेठो। पंहिंजे हिन चोले खे बटण हन न बाबा, बीड़ा हन न, पर उन बीड़नि जे जाइ ते, बटण जे जाइ ते अब्दुल्लाह बिन उमर थो चवे त मां ॾिठो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो न पुराणे फाटल चोलड़े खे खजीअ जा फड़ा हा ऐं कंडा लॻल हा। मुंहिंजा मिठड़ा भा, हज़रत अब्दुल्लाह बिन उमर थो चए मां त ख़ामोश वेठो आहियां। थोरी देर गुज़री, मदीने जे शहंशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हज़रत जिब्रील अमीन आयो। सलात बुलंद आवाज़ सां। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार आलिया में हज़रत जिब्रील अमीन हाज़िर थियो। अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही छा माजरा है? मां ॾिसी रहियो आहियां अबू बकर सिद्दीक़ खे फाटल चोलो पियो आहे ऐं उन चोले खे वरी बटण वारी जाइ ते कंडा लॻा पिया हल, फड़हा लॻा पिया हल। छा सबब आहे? आख़िर एतिरी ग़रीबी जो हिन जो कहिड़ो सबब थियो आहे? अल्लाह जे हबीब हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ऐ प्यारा जिब्रील, अबू बकर उहा ज़ात बाबरकात आहे जो हिन हिजरत खां अॻु में, फतह मक्के खां अॻु में, इस्लाम आण वारे इब्तिदाई दौर में पंहिंजो समूरो माल अल्लाह जे राह में ख़र्च करे मां मुहम्मद करीम जी माली मदद कई आहे। हाणे हिन मिस्कीन वटि का शइ कान रही आहे, इन ग़रीबी हाल जे करे इहो सादो कपिड़ो पाए आयो आहे ऐं इनखे बटणनि जे जाइ ते फड़हा खजीअ जा ऐं कंडा हणी अची वेठो आहे, छो त ताक़त ग़रीब खे कान्हे का। हज़रत जिब्रील थो चए या रसूल अल्लाह, अव्हां खे ख़बर आहे त मां छो आयो आहियां? पाण करीम फरमाइनि था, ॿुधाए छो आयो आहे? चवे थो मूंखे अल्लाह पाक मोकिलियो आहे त वञी मुंहिंजा अबू बकर सिद्दीक़ खे सलाम ॾे। मां अल्लाह जे तरफ़ खां सिद्दीक़ अकबर खे वञी सलाम ॾे। ऐं अल्लाह ताला मूंखे ईअं बि चयो आहे, जिब्रील थो चवे, अल्लाह ताला मूंखे ईअं बि फरमायो आहे त अबू बकर खे सलाम बि ॾे ऐं रसूलुल्लाह खे चओ त अबू बकर खे सलाम पहुचाए ऐं रसूलुल्लाह खे ईअं बि चओ त अबू बकर सिद्दीक़ खां पुछे त तूं इन फ़क़ीरी हालत, इन मिस्कीनी हालत मां अल्लाह खां राज़ी आहियां या नाराज़ आहियां? मां जो तोखे फ़क़ीरी ॾिनी आहे, तोखे मिस्कीनी ॾिनी आहे, हाणे इन मिस्कीनी ग़रीबी फ़क़ीरी हालत ऐं अबू बकर तूं राज़ी आहियां या नाराज़ आहे? अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम जिब्रील जो पैगाम पहुचाए रब जा सलाम हज़रत सिद्दीक़ खे ॾियारा। उन खां पोइ सिद्दीक़ खे इहो पैगाम ॾिनई त रब साईं पुछे थो तूं राज़ी आहे इन फ़क़ीरी हालत या नाराज़ आहे? मुंहिंजा प्यारा दोस्त जमल, महबूब जे ज़ात बाबरकात पंहिंजे ग़ुलाम खे अल्लाह जो न्यापो ॾिनो आहे। हदीस पाक में ईंदो आहे, अबू बकर सिद्दीक़ जे अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी आया, रोई थो चवे अन रादन अन रब्बी, अन रादन अन रब्बी, अन रादन अन रब्बी। ओ मुंहिंजा मुहम्मद मिठा तूं शाहिद हुजां, मां पंहिंजे रब खां राज़ी आहियां, राज़ी आहियां, राज़ी आहियां। मुंहिंजा भाउ, इहो सॼो दारो मदार अथव नियतुनि ते। अमल त ॿियनि जा बि घणा थी सघनि था, थोरा बि थी सघनि था, पर अमल में इख़लास ऐं ख़ुलूस जेको हूंदो आहे उहो इंसान खे इन मक़ाम ते पहुचाईंदो आहे। रोज़े जी बि अहमियत इन जे करे आहे जो रोज़े में घणे खां घणे हिसाब सां ख़ुलूस सामाल हूंदो आहे। जीअं मां अॻे जुमे ते तव्हांखे ॿुधायो हो त रोज़े जी हक़ीक़त जी ख़ुदा खे ख़बर आहे, ॿिए कंहिंखे ख़बर कान हूंदी आहे। ॿिए कम में रियाव ज़ाहिर थी सघे थो आहे, लेकिन रोज़े में रियाव न हूंदो आहे। अल्लाह खे ख़बर हूंदी आहे, बीबाने खे ख़बर हूंदी आहे त रोज़ायत आहे या न। इन जे करे ख़ुदा ताला फरमायो हो, अल्लाह जो फरमान मुबारक आहे त रोज़ेदार जी जज़ा मां रब पाण आहियां, यानी ॿियनि खे जन्नतूं मिलंदियूं, इनाम मिलंदा, रोज़ेदार खे ख़ुदा जी ज़ात मिलंदी। छाजे करे त रोज़े में ॿियनि इबादतुनि खां ख़ुलूस वधीक आहे। ऐं अल्लाह ताला फरमायो त लअल्लकुम तत्तकून, तज़किये नफ़्स जो बहितरीन इलाज आहे। जे चइबो आहे फलाणे मर्ज़ जे लाइ फलाणी दवा तमामु बहितर दवा है,
अखियुनि जे सूर जे लाइ फलाणो ड्रब सुठो आहे, मथे जे सूर जे लाइ फलाणी दवा भली आहे, बुखार जे लाइ फलाणी दवा कामयाब आहे। त अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो आहे इंसान जे गुनाहनि खे ख़तम करण जे लाइ, इंसान जे ख़्वाहिशुनि खे ख़तम करण जे लाइ, इंसान जे क़ल्ब जे पाकाईअ जे लाइ बहितर खां बहितर इलाज रोज़ो आहे। इन रोज़े सां इंसान जूं नफ़सानी ख़्वाहिशूं ख़तम थींदियूं आहिनि, नफ़सानी इरादा तर्क करे अल्लाह जी रज़ा हासिल कंदो आहे। अवां कोन था ॾिसो अवां जे घर में अन्न बि आहे, अवां जे घर में गोश्त बि पको पियो आहे, अवां जे घर में खीर बि आहे, अवां जे घर में हर बहितर खां बहितर खाधो पियो आहे, बुख बि अथव, ज़रूरत बि आहे, ॾिसेव बि को नथो, अकेला कमरे में वेठा हो, सॼी फ्रिज अवां जे घर वारी फ्रूट सां भरी पई आहे, थधे पाणी सां भरी पई आहे, पर अवां जो ज़मीर चवंदो आहे न खाइणो न आहे, छो त अल्लाह जो मनो अमर थियल आहे, रब मनो फरमाई आहे एसी ताईं न खाईंदुसि जेसी ताईं सांझीअ जे टाइम ते मुअज़्ज़िन अल्लाहु अकबर जो आवाज़ नथो करे पियो। कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे रोकियो आहे? केरु तुंहिंजे मथां नंढो खयो बीठो आहे? को बि कोन्हे। हिकिड़े पासे तुंहिंजो ज़मीर आहे ऐं ॿिए पासे अल्लाह जे ज़ात बाबरकात जो पाक अमर आहे। उन अमर जे तहत तूं पंहिंजे मथां पाक शयूं, सुठा सुठा ताम, लज़ीज़ खाधा पंहिंजे मथां एसी ताईं हराम करे छॾिया आहिनि जेसी ताईं कि सिज नथो लहे। अल्लाह पाक जो अमर आहे अतिम्मु सियाम इलल लैल, रोज़े खे राति ताईं तव्हांखे पूरो करिणो आहे। होॾो राति थिए, सिज लहे, बांग अचे, अवां रोज़ो खोलियो। इन अल्लाह जे अमर जे करे तूं ख़ामोश आहे। रब ताला फरमाए थो इन खां वधीक ॿियूं कहिड़ियूं ख़्वाहिशूं आहिनि जो हर ख़्वाहिश बानो तर्क करे मां अल्लाह खे राज़ी कंदो आहे। दुरूद पढ़ तन बारे में ॿी ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। करंट आयस बयो सलात सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों अज़ीज़ो, ॿी ॻाल्हि ही आहे त अल्लाह सी फरमायो लअल्लकुम तत्तकून, रोज़े रखण सां तव्हांखे तक़वा मिलंदी। इहो छो? इन जे लाइ फ़लसफ़ो इहो आहे, इस्लाम असांखे इहा ॻाल्हि सेखारी आहे त इंसान जे अंदरि जेके बि ख़राबियूं जिस्मानी हुजनि चाहे रूहानी, उहे सभु पेट जे करे पैदा थींदियूं आहिनि। इंसान में शहवत जो ग़लबो घणे खाइण जे करे थींदो आहे। शरारतूं फितना इंसान जे पेट भरण खां पोइ ईंदा आहिनि। बुखे माण्हू वीचारे खे कहिड़ी ख़ुशी थींदी? उहो बुख जे ई मर्ज़ में मुब्तला आहे। उहो त गणती में आहे त काथो बचनि जो गुज़र सफ़र कयां। पोइ ड्राओ हूंदो आहे जेको ट्राॼियूं कंदो आहे, ऐं जेको बुखारो हूंदो आहे उन मिसकीन खे गणती हूंदी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसान जे हिदायत जे लाइ, इंसान जे सुधारे जे लाइ, इंसान जे तक़वा ऐं परहेज़गारी जे लाइ हिकिड़ो नुस्ख़ो तजवीज़ फरमायो त बाना तोखे खाइण पीअण ऐं पेट ख़राब थो करे। इन पेट मां जिस्मानी बीमारियूं बि थींदियूं आहिनि त रूहानी बीमारियूं बि मर्ज़ पैदा थींदा आहिनि। शहवत जो ग़लबो, ख़्वाहिशात जो ग़लबो थींदो आहे। तंहिंजे करे मां अल्लाह साल में 12 महीने हिकिड़ो महीनो तुंहिंजे लाइ तोखे बुखियो उञो रखां थो त तो वारो नफ़्स कंट्रोल में अचे। इहे तुंहिंजूं ज़ाहिरी जिस्मानी बीमारियूं ऐं रूहानी बीमारियूं इन बुख काटण जे करे ख़तम थी वेंदियूं। अल्लाह ताला तुंहिंजे नफ़्स खे पाक साफ़ बनाए छॾींदो। अॼुकल्ह जो जदीद दौर आहे, मुस्लमान त वीचारा मुस्लमान आहिनि, पर अंग्रेज़ जेके असांजे इस्लाम दीन मज़हब जा दुश्मन आहिनि, उन्हनि बि इहा ॻाल्हि क़बूल कई आहे त मुस्लमाननि जे नबी मुस्लमाननि खे जेको 12 महीने रोज़े रखण जो सबक़ ॾिनो आहे, इहो सिहत जे लाइ तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं इस्लाम ऐं मज़हब इंसान खे रोज़े रखण जो हुकुम न करे हा, हिन में इंसान जो रूहानी इलाज बि आहे त हिन जो इंसान में जिस्मानी इलाज बि आहे। इंसान जे रूहानियत में बि तरक़ी थींदी आहे,
त इंसान जे जिस्मानी वारे मामलात में मादो सही रहंदो आहे, इंसान जी सिहत ते सुठो असर पवंदो आहे, घटि खाइण जे करे इंसान खे फ़ाइदा पवंदा आहिनि। मदीने शरीफ़ जो मशहूर वाक़ियो आहे, हिकिड़ो डॉक्टर हिकिड़ो हकीम हुज़ूर जे ख़िदमत में हिकिड़े बादशाह मोकिलियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे तव्हांजे ख़िदमत में मां मोकिलियां थो, हिन खे तव्हां मदीने में रखो, हिन जे इस्पताल जो ख़र्चो पघारूं दवाऊं सभु मां भरींदुसि, पर अव्हां जे सहाबन जो मुफ्त में ही इलाज कंदो। हदीस मशहूर हदीस आहे। अल्लाह ताला जल जलालु मन वालू जे हबीब उनखे रहायो। 12 महीना गुज़री विया, पर 12 महीननि ताईं उन डॉक्टर साहब वटि को हिकिड़ो मरीज़ बि कोन वियो। साल ताईं दवा वठण जे लाइ, टिकी फोटे वठण जे लाइ हिकिड़ो माण्हू बि न वियो। डॉक्टर साहब हुजूर जे दरबार में आयो, या रसूल अल्लाह 12 महीना गुज़री विया आहिनि, इस्पताल सुबुह जो खोले वेहां थो, शाम जो वरी बंदि कयां थो, अकेलो अकेलो वेठो हा, बीमार अचे ई कोन थो। हाणे मूंखे मोकल ॾियो, भला जो 12 महीना न आया पोइ कॾहिं ईंदा, हाणे मां वञा भला पंहिंजे वतन। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां तोखे इजाज़त कोन थो ॾियां, वेठो भली हुज, पर ॻाल्हि ही आहे तोखां नाराज़ को बि कोन्हे। असल में मुंहिंजा साहबी बीमार कोन थियनि था, तोॾे तॾहिं नथा अचनि, ऐं बीमार छो नथा थियनि उनजो सबबु मां तोखे ॿुधायां। अब माण्हू बीमार थिए त हकीम ॾे वञे न साईं, जे बीमारी न आहे त हकीम ॾे छो वञे। पाण फरमायो मुंहिंजा साहबी बीमार थियनि ई कोन था, उनजो सबबु आहे। या रसूल अल्लाह कहिड़ो सबबु आहे? पाण करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था, मुंहिंजनि सहाबनि खे जेसी ताईं बुख न लॻंदी आहे एसी ताईं मानी न खाईंदा आहिनि, ऐं खाईंदे खाईंदे अञा बुख बाक़ी हूंदी आहे त ताम मां हथ कढी वेंदा आहिनि। हकीम चयोसीं सिहत जो दारो मदार ई इन ॻाल्हि जे मथां आहे। असुल बुनियादी सिहत जी ॻाल्हि इहा ई आहे त इंसान खे मर्ज़ जेके बि थींदा आहिनि से पेट मां थींदा आहिनि। मादो ख़राबु थींदो आहे, आंड्रो ख़राबु थींदो आहे, पोइ ब्लड प्रेशर लो थींदो आहे, कंहिंजो वधी वेंदो आहे, कंहिंखे दिलि जो दौरो थी पवंदो आहे, कंहिंजे दिमाग़ में चकर छो न अचनि। सुबुह खां जो शुरू था थियूं खाइण ते त वेंदे सुम्हण ताईं इहो ढगनि वारो वातो हले पियो। लसी बि उते, चांहि बि उते, कणक बि उते, जूअर जी मानी बि उते, बाजरी बि उते, वरी मकईअ जा संग बि उते, गन्ना बि उते, सूफ़ बि उते, केला बि उते। वरी अदा शहर में पहुतो त सॼे ॾींहुं धूड़ धकाव वारा पकोड़ा मिटीअ वारा उहे बि हिते। पोइ हमराह जा कन बि प्यार वॼंदा, नक बि वहंदो, पोइ पेट बि ख़राब। सुबुह जो ख़ैर जो झंग जे ख़्याल सां वियो त नऊज़ बिल्ला जहिड़ी कती सीड़जी वियो समराह जी, आज़ार में अची वञे। इहो छो? इहो सभु पेट जो मर्ज़ आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू पंहिंजे हबीब जे उम्मत जे लाइ ऐं पंहिंजे बाननि जे लाइ इलाज तजवीज़ फरमायो त तव्हांजो रूहानी ऐं जिस्मानी इलाज इन ॻाल्हि में आहे। अवां पंहिंजे लाइ बुख काटियो, रोज़ा रखो, घणो न खाओ, थोरो खाओ, जेसीं ताईं बुख न लॻेव एसी ताईं न खाओ। खाईंदे खाईंदे अञा बुख आहे, 2-3 गिरह जी ज़रूरत आहे, हथु कढी वञो। अल्लाह जो हबीब फरमाए थो, मां तव्हांखे गारंटी सां थो चवां मुंहिंजा उम्मती बीमार थींदा ई कोन। रोज़े में इहो बि हिकिड़ो फ़ाइदो आहे, रूहानी ऐं जिस्मानी। मुंहिंजा प्यारा दोस्तो ॿिया बि घणा ई फ़ाइदा आहिनि, मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां, पर न अॼोके जुमे ते हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ु करणी आहे जेका अॼोके ॾिहाड़े सां ताल्लुक़ रखे थी, उहा ॿुधाइणी ज़रूरी हुई। इन जे करे रोज़े जा कुझु फ़ज़ाइल ॿुधाए, उहा बि रोज़े सां, रमज़ान सां, अॼोकी तारीख़ सां वाबस्ता आहे ऐं ख़ासि करे असां सां वाबस्ता आहे। तंहिंजे करे उहा बि ॿुधो त जीअं तव्हांजो असांजो ईमान ताज़ो थिए। सलात मुंहिंजे मिठड़े महबूब मोहम्मद करीम ते वञो। वरी ॿीहर सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, पाण मुस्लमान आहियूं, छा आहियूं अबा? सभई चओ, ॾाढे चओ, ज़ोर सां चओ, मुस्लमान। पहिरीं पाण आहियूं मुस्लमान, ठीकु साईं। उन खां पोइ इलाइक़े जे लिहाज़ सां पाण सिंध जा आहियूं, ठीकु आहे न साईं। मुस्लमान सिंध जा, उन खां पोइ को बरोच आहे,
को समाट आहे, को सैयद आहे, को अमीर आहे, को ग़रीब आहे। इहे सभु ॻाल्हियूं पोइ, पर पहिरीं पहिरीं पाण आहियूं मुस्लमान। अव्हांखे इहा ख़बर आहे त इहो पंहिंजो मुस्लमानी वारो सिलसिलो ख़ासि करे सिंध में कॾहिं शुरू थियो? ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, सालनि खां पोइ, सदनि खां पोइ रमज़ान शरीफ़ जी 10 तारीख़ ऐं जुमे जो ॾिहाड़ो गॾिया हण, ऐं इहो उहो ॾिहाड़ो ख़ुशकिस्मत ॾिहाड़ो आहे जो अल्लाह जे फज़लो करम सां सिंध जे मथां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इस्लाम जे सिज खे उभारियो हो। अॼोकी तारीख़ ते अव्हांखे तारीख़ी तरह मां सम्झायां ॿुधायां त रमज़ान शरीफ़ जी 10 तारीख़ हुई ऐं ख़ुदा जो फज़ल वरी ॾिहाड़ो बि जुमे जो। अॼु ख़ुदा जो शान आहे त रमज़ान जी तारीख़ बि 10 आहे ऐं ॾिहाड़ो बि वरी जुमे जो आहे। अॼोके ॾिहाड़े ते, अॼोकी तारीख़ ते, हिन भलारे महीने में अल्लाह जे फज़ल सां असां वटि इस्लाम जी दौलत आई ऐं असां मुस्लमान थियासूं, कलमो भरियोसूं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मथे ख़बर न आहे इन खां अॻु में अलाए दरावड़ा हासूं, अलाए राजपूत हासूं, अलाए ईसाई हासूं, अलाए यहूदी हासूं, अलाए नसारा हुआसूं, अलाए मुशरिक हुआसूं, अलाए बुत परस्त हुआसूं। इन खां मथे जी ख़बर कान्हे का त छा असांजा वॾा कहिड़े सिलसिले नसब सां हा। अलाए मजूसी हा, अलाए सितारनि जी पूॼा कंदा हा, पर मुंहिंजा अदा ख़ुदा जे फज़लो करम सां रब करीम जल जलालू अमन वालू असांजे मथां करम कयो जो रमज़ान शरीफ़ जे 10 तारीख़ हिन रुगो सिंध में न बल्कि पूरे बर्रे सग़ीर में ओ हिंदुस्तान ताईं सभ खां पहिरियां जेको इस्लाम दाख़िल थियो सो सिंध खां आयो ऐं सिंध खे चयो वेंदो आहे बाबुल इस्लाम। छा चइबो आहे दा? बाबुल इस्लाम। ये चइबो आहे बाबुल मस्जिद, बाबुल मदरसा। हे मदरसे जो दर आहे, हे मस्जिद जो दर आहे। त बर्रे सग़ीर जे लाइ सिंध बाबुल इस्लाम आहे जो हिन सिंध मझां इस्लाम आयो। हिते सिंध में इस्लाम पहिरीं पहुतो, पोइ हितां बर्रे सग़ीर में ॿियनि इलाइक़नि में पंजाब ॾे, सरहद ॾे, हिंदुस्तान ॾे, कच्छ ॾे, काछावाड़ ॾे, जैसलमेर ॾे, ॿियनि मुल्कनि ॾे पखिड़िजी वियो। सभ खां पहिरियां हिते असां वटि इस्लाम आयो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, नाराज़ न थिजो मां जेकॾहिं के 2-3 ॻाल्हियूं कयां ऐं अव्हां जे कंहिं नज़रिए, अव्हां जे ख़्याल, अव्हां जे कंहिं पुराणे तसवुर जे मुआफ़िक़ न हुजनि त नाराज़ न थिजो, पंहिंजे ॻाल्हि जी इस्लाह कजो। असांजा मुस्लमान चवंदा आहिनि त सिंध जो पहिरियों शहीद राजा ॾाहर आहे। माज़अल्लाह, अस्तग़फिरुल्लाह। मुंहिंजा भाउ, तव्हांखे ख़बर आहे त शहीद छाखे चइबो आहे? अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो, अला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून। जेके अल्लाह जी राह में सिर कटाइनि था, फी सबीलिल्लाह लफ़्ज़ कहिड़ो आहे बा? ॾाढे चओ, ॾाढे। फी सबीलिल्लाह, अल्लाह जे राह में सिर कटाइनि था। अल्लाह ताला फरमाए थो मां उनखे शहीद थो सॼां। उन्हनि जो दर्जो मक़ाम एतिरो आहे जो मां तव्हांखे मनो थो कयां। ला तक़ूलू, उन्हनि जे लाइ न चइजो त के मरी विया आहिनि, बल अहया, बल्कि उहे जिरा आहिनि, वलाकिन ला तशउरून, तव्हांखे ख़बर न आहे। ॿी आयत में अल्लाह ताला फरमाया, वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहया इंद रब्बिहिम युरज़क़ून। फी सबीलिल्लाह, अल्लाह जे राह में लड़ण वारो शहीद आहे ऐं शहीद जहिड़ो आहे। रब थो चए अहिड़ो त जहिड़ो आहे जो क़ब्र जे अंदरि बि मां अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी खाईंदो आहे। शहादत पाक मनसब आहे ऐं अहिड़ो मनसब आहे जो मदीने वारे साईं जे दर्जे खां वधीक कंहिंजो दर्जो आहे? ॾाढे चओ। हुजूर जे मर्तबे खां मथे कंहिंजो मर्तबो कोन्हे। पर बुखारी पढ़, नबी करीम जे हदीसुनि जो किताब आहे। पाण चवंदा हा त मां मुहम्मद खे तमन्ना थींदी आहे त शहीद थियां, वरी जहिड़ो थियां, वरी 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 शहीद थियां। शहादत में एॾो मक़ाम मर्तबो।
या फी सबीलिल्लाह खुदा जे रज़ा ख़ातिर सिर ॾिबो आहे। शहीद जो एॾो मक़ाम आहे जो रसूलुल्लाह तमन्ना पियो करे शहीद खे खुदा रिज़्क़ रोज़ी पहुचाईंदो आहे। ऐं असां जा वरी मुस्लमान सॾाइण वारा चवनि त साईं राजा ॾाहर जेको हो सो सिंध जो पहिरो शहीद हो, इहो इस्लाम ते ठठोल न आहे त ॿियो छा आहे अदा। मां राजा ॾाहर जी गिला कोन थो कयां, अवां जे आॾो पंहिंजो जो वक़्तु विञायां, उहो छा हो उहो सॼे जहान खे ख़बर आहे त छा हो। हुन जो किरदारु कहिड़ो हो, उन जे लाइ तारीख़ूं भरियूं पयूं आहिनि, सभु कंहिंखे ख़बर आहे, ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे का। पर एतिरो त तव्हां मञो था त मुस्लमान हो या काफ़र हो? ॿ टे था चओ, ॿियनि खे पक कान्हे। काफ़र हो। अबा सभई जो छा हो? पोइ काफ़र शहीद थींदो आहे? पोइ त 65 में जेका लड़ाई लॻी हुई, हेॾो मुस्लमान हा, होॾो राम राम करण वारा हा, पोइ असांजा बि मुस्लमान शहीद थिया, पोइ चइबो त हो बि शहीद थिया न साईं। शहादत मिलंदी आहे कलमे खे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, जेको काफ़र आहे उहो शहीद नथो थी सघे, हुन जो किरदारु कहिड़ो बि हो उन जे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। पर इहा ॻाल्हि मुसलम आहे त काफ़र कंहिं बि हालत में मुंहिंजा प्यारा दोस्त शहादत नथो माणे सघे। शहादत जेको ॾाज आहे सो मुंहिंजे मुहम्मद करीम जे उम्मत जो ॾाज आहे। बेटा ऐसा चवंदो आहे सूर्य मरी सोभ खे त दिल जा वहम विसार, हणो भाला वेड़ो भाकुरे आदि ढाल मढार, मथां तेज़ तरार मार त मोचारो थिए। आशिक ज़हर पिया क वेहो ॾिसो विस कन घणो करे ऐं कातिल जा हू हमेशह हेरा क लगन लव लतीफ़ चवे फना कया फेरा क पो तोड़ी चिकन चाक तब आह नसलन आमसी। हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां, मदीने जो शहर आहे, मुस्तफ़ा पंहिंजे सहाबनि खे मोकिलियो आहे, फलाणा तूं हेॾे तबलीग ते वञ, फलाणा तूं हेॾे वञ। ॿ नौजवान भाइर ईसाइनि जे मुल्क में वञनि था तबलीगी सिलसिले में अल्लाह पाक जो पैगाम पहुचाइण। ईसाई बादशाह ॿिन्ही खे गिरफ़्तार करायो आहे। गिरफ़्तार कराइण खां बाद में हिकिड़े खे कड़ाहे में विझी तेल में विझी जलाए छॾियो आहे ऐं ॿिए हुन जे भाउ खे चयो वियो आहे, ओ अदा हे तुंहिंजो भाउ थी, हाणे ॾिस तुंहिंजे भाउ जी इहा हालत थी आहे, तूं बि मुहम्मद करीम जे दीन खे छॾे असांजो ईसाई मज़हब क़बूल कर, न त तोसां बि इहो हाल थींदो। माण्हू माण्हू खे सड़ंदो तेल में ॾिसे केरु थो दिलि झले, पर जन खे न रसूलुल्लाह जो इश्क लॻो तन खे परवाह ई कान्हे। जन मोहब्बत जी सुर्की पीती उनखे परवाह ई न आहे। हुन खिली बादशाह खे चयो त का वॾी ॻाल्हि न आहे, मूंखे यकीन आहे ज़ाहिर में मुंहिंजो भाउ सड़ी पकोड़ो कोकलो थी वियो आहे, तेल में ॻरी वियो आहे, पर अल्लाह जे क़ुरान जो वाइदो आहे, हो जन्नत में सैर करे रहियो आहे। मूंखे बि मार, देर न कर, दुनिया मां छुटां त रसूलुल्लाह जे झोली में वञा। बादशाह हैरत में अची वियो, वज़ीर वेठो हो, चई हिन खे मार न मुड़ंदो कोन, हिन खे खारणो आहे त मां थो खारे ॼाए। बादशाह चयो कीअं खारींदे? चयो मूंखे ॾे त वठी वञा। नौजवान आहे, हसीन आहे, ॾाढी अलाहर रहे थी पई, फूह जवानी आहे। वज़ीर दिलि में सोचो त मुंहिंजे घर में धीउ आहे, जेका कुंवारी आहे, नौजवान आहे, हसीन आहे, हिन खे मारे छा कंदासीं? मां पंहिंजे धीउ जे हवाले कयांसि त मुंहिंजी धीउ हिन जो ईमान खसे छॾे। बसि ईमान वियो मुस्लमान जो, ज़िना कई त पोइ छा बचियो? बादशाह खे हक़ीक़त ॿुधाई, बादशाह हुन जे हवाले कयो, हिन खे वठी वियो। धीउ खे चयो मुंहिंजी न्याणी, वज़ीर थो चए मुंहिंजी धीउ, तोखे इजाज़त आहे, हे मुहम्मदी परवानो वठी तुंहिंजे हवाले थो कयां, हिन खे जेका वणई सां सज़ा ॾे, जेको वणई सो हिन खे राज़ी कर, जहिड़े तरीक़े सां वणई पर हिन जो ईमान खस, हिन खे ज़िना कराए। तोखे मुंहिंजी मोहलत आहे त जे मुस्लमान ज़िना कंदो त ईमान खां निकिरी वेंदो। मुहम्मद करीम जे हिन परवाने जो ईमान खसणो आहे, मां तोखे फुल इख्तियार ॾिनो आहे। छोकिरी थी चए बाबा का वॾी ॻाल्हि कान्हे का, इहो त मुंहिंजे खॿे हथ जो खेल आहे। औरत जो मकर ऐं चकर। राति थी आहे, ॿिन्हीअ खे कमरे में बंदि कयो वियो आहे।
ओ नौजवान सहाबी भी कमरे में आ, उहा नौजवान वज़ीर जी धीउ भी अंदर आ, दरवाज़ा बंदि थी वञनि था। हे मुस्लमान सम्झियो त मुंहिंजो त ईमान वञे थो, माईअ ॾे निहारी कोन, यकदम मुसल्लो विछाए अल्लाह जी निमाज़ में शुरू थी वियो आहे। माईअ दिलि में सोचियो त अॼु शायदि हिन जे निमाज़ जी राति आहे, छॾेसि अॼु पढ़े पोइ वरी सुभाणे। सारी राति माई भर में वेहंदी वई, हिन जो नफ़िल मथे नफ़िल आहे, तां त फजर थी वई, माईअ खे बि निंड अची वरायो आहे, हिन अखि खणी बि माईअ ॾे कोन निहारियो आहे। सुबुह जो पीउ पुछे थो, माई चए थी बाबा अॼु न ॿुधे निहारियो ई कोन, शायदि हिन जेका इबादत जी राति ही, मूंखे बि ओ जाॻो आहे, ॾींहं जो निंड कयां छॾ त मां सुभाणे हिनखे थी गुमराह कयां। वरी ॿी राति थी आहे, हिन शख़्स खे वरी मस्जिद मन कमरे में वाड़ियो वियो आहे, औरत हिन जे हवाले कई वई आहे। जंहिं महिल ॿी राति थी आहे, हिन सगोरे वरी छा कयो आहे, जो अल्लाह जे क़ुरान जो हाफ़िज़ आहे, अल्लाह जे क़ुरान जी तिलावत शुरू कई त अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। हुजे अल्लाह जो क़ुरान, वरी पढ़े मुहम्मद जो शागिर्द, चओ सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा अदा, औरत हुन जो सीपारो ॿुधो, ॿ सीपारा ॿुधा, 3 सीपारा ॿुधा, आख़िर क़ुरान वञी कमु कयो आहे। जंहिं महिल अधु क़ुरान पूरो थियो आहे त औरत वेचारी खे रोअण शुरू थी वियो आहे, अखियुनि मां नार वहण शुरू थी आहे, हुन जी दिलि नरम थी पई आहे। जंहिं महिल हुन क़ुरान पढ़ी पूरो कयो आहे त मन चए थी, अल्लाह जा बाना, मां तोखे गुमराह करे कान सघी आहियां, हाणे तो मूंखे शिकार बणायो आहे। जंहिं मुहम्मद करीम ते इहो क़ुरान लथो आहे, उन मुहम्मद मिठे ते मूंखे कलमो भराए मुसलमान कर। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भावरो, मुसलमान ॾिठो त वेली हाओ हिन जो इरादो तब्दील थी वियो आहे। हिन खे चई त बसि पोइ देरि न कर, भर कलमो चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन सहाबी चवण ॻाल्हि ॿुध, अॻे हुस हिकु, हाणे थियासूं ॿ, अॻे हिकु मरां हा, हाणे तूं बि मरंदीअ। चई मरां त मरां, पर मां हिकिड़ी अटकल कई आहे, तूं बि सलामती सां मुस्तफ़ा वटि पहुचंदे, मां बि सलामती सां मुस्तफ़ा वटि पहुचंदसि। छा थी करे? चए बाबे खे सुबुह थिए मां पाण ई सम्झायां थी। पीउ आयो आहे, बाॾे ख़बर ॻाल्हि लिकाए, चए बा बसि इझो हाणे आयो। भाउ जी ग़लती हसे, भाउ हुन जे साम्हूं मरी वियो हो, अॼु मूंसां थोरो घणो ॻाल्हायो अथई, हाणे हिन जे दिलि जे गुबार खे दूर करण जे लाइ ॿ घोड़ा खपनि, हिकिड़ो मूंखे ॾे घोड़ो, ॿियो हिन खे ॾियां त सुभाणे हिन खे ॿाहिरो सैर कराए घुमाए फेराए वठी अचांसि त दिलि तो बार लहेसि, थोरो चकर हणे हवा बदिलाए। वज़ीर चयो वाह वाह, मूंखे इनाम मिलंदा। बादशाह चवंदो वाह जो तुम्हारी छोरीअ कमु कयो आहे। मुंहिंजा अदा सुबुह जो 2 घोड़ा तयार थी विया, हिकिड़े ते उहो मुस्लमान सुवार आहे, ॿिए ते उहा औरत सुवार थी आहे। ॿाहिरि निकिता, चई असांजे पोयां को बि न अचे, वज़ीर खे पंहिंजे धीउ ते भरवसो आहे। ॿाहिरि निकिरी चई, ओ मुस्लमान, हाणे अॻु में तुंहिंजो घोड़ो, पुठियां मुंहिंजो घोड़ो, रुख कर मदीने पाक जो। हलो त मदीने पाक हलऊं, हेल हलण जी तयारी कर। हल त मदीने पाक हलऊं, हेल हलण जी तयारी कर, हेल हलण जी तयारी कर, हेल हलण जी तयारी कर। हल त मदीने पाक हलऊं, हेल हलण जी तयारी कर। उन माई चुस देर न कर, मदीने रुख कर घोड़े जो, त मुस्तफ़ा जो दीदार हली गयो। ॿिन्ही वठी घोड़ा डोड़ाया, भॼंदा वञनि, हलंदा वञनि, पहाड़नि जा बयाबाननि जा सफ़र कंदा कंदा वञनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, विच ते जंहिं महिल पहुता, अञा मदीनो दूर आहे, पुठियां घोड़े जो आवाज़ ॿुधण में आयो। असहाबी सगोरो माईअ खे थो चवे, शायदि पुठियां शक पइजी वियो अथनि, पंहिंजे पुठियां फ़ौज थी अचे, घोड़नि जे टापुनि जो आवाज़ आहे। बीहु त ॾिसूं केरु हन, केतिरा हन, मुक़ाबिलो त कयूं। मुंहिंजा अदा ॿई पंहिंजो घोड़ा झले बीह रहिया आहिनि, अञा जो खणी पोइ ते निहारनि त हैरत में अची विया। उहो जेको भाउ हुन जो मरी वियो हो,
तेल में सड़ी ख़त्म थी चुको हो, उहो घोड़े ते सवारा डोड़ंदे भाउ वटि चए थो अस्सलाम वालेकुम। ओ मुजादा मां मरी कोन वियो आहियां, ॾिस त मां तुंहिंजे आॾो ज़िंदा आहियां। होॾे मां तेल में सड़ी वियोसि, पर अल्लाह मूंखे जन्नत में ज़िंदगी शहादत वारी नसीब कई आहे। अॼु मां तोखे ॿुधाइण ऐं मुबारक ॾियण आयो आहियां त पंहिंजो त ईमान बचायो थी, पर औरत जो बि ईमान बचायो थी। हाणे मुंहिंजी ग़लती न कजां, मां जहिड़ो आहियां। या रसूल अल्लाह, या अली। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, इहे चवण खां बाद में वो सहाबी भाउ जे आॾो ग़ाइब थी वियो आहे। हे ॿई ॼणा मदीने पाक में पहुचनि था। रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात खे सभु ख़बर आहे। हुज़ूर ग़ैबदान नबी आहे। परे खां महबूब हिन खे ॾिसी पाण फरमाइनि था पंहिंजो त ईमान बचाए आयो आहियां, पर औरत खे बि ईमान सां वठी आयो आहियां। या रसूल अल्लाह, हीअ अमानत तव्हांजे हवाले आहे। मां हिन खे मुस्लमान कयो आहे, मुंहिंजी हिन में का लालच कान्हे। मदीने जो शहंशाह फरमाए थो मुस्लमान बि तो कई आहे, हिन जो निकाह बि मां मोहम्मद तोसां थो पढ़ायां। ख़ुदा जे हबीब हुन जी हुन सां शादी कराई आहे। मूंखे ॿुधाए त शहादत का मामूली शइ आहे? अदा ॻाल्हाईंदो हल, शहीद थियणु को मामूली मसइलो आहे? बसि ईअं तुंहिंजे में जेको थंभे तां किरे सो बि शहीद, जेको ख़ुदकुशी करे सो बि शहीद, पीए वोणनि वारी दवा सो बि शहीद। हा न साईं, मेहरनि जे चोरीअ कंदे काथे मारिजी वियो सो बि शहीद। मुजादा काथे पराओ हक़ वञी भॻई लॻु सोटो मथे में, इहो बि शहीद। शहादत का मामूली ॻाल्हि कान्हे का। शहादत उनखे चइबो आहे जो सिर जी क़ुर्बानी अल्लाह जे दीन जे सर बुलंदीअ जे लाइ ॾिजे। उन दौर में पहिरीं सदी आहे, तक़रीबन 92 हिजरी जो दौर आहे ग़ालिबन। उन दौर में असांजे हिन बर्रे सगीर में हज़रत मोहम्मद बिन कासिम सभई जो रहमतुल्लाह अलैह हुते आयो हो। माण्हू वरी शहीद हुनखे चवनि, राजा ॾाह रखे ऐं मोहम्मद बिन कासिम खे लुटेरो चवनि। ओ मुजादा छा तो वटो लुटियई? सिंध खणी वियो? सिंध हिते ई पई आहे, तोखां खणी कुझु कोन वियो। तोखे क़ुरान ॾेइयो, मस्जिद ॾेइयो, इस्लाम ॾेइयो, नबीअ जो कलमो ॾेइयो। ख़बर नाहे राम राम कयूं हा, वाह गुरु कयूं हा, हरी राम सतराम कयूं हा, बुतनि जी पूॼा कयूं हा। पर मुंहिंजा प्यारा दोस्त, मर्द मुजाहिद खे अल्लाह जूं लख रहमतूं हुजनि, जंहिं असांखे कलमे जी दौलत आणे ॾिनी ऐं असांखे कलमो पढ़ाई ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन मोहम्मद बिन कासिम जो थोरो आहे जो मुंहिंजा प्यारा दोस्त कलंदर असां वटि आयो, भिटाई असां वटि आयो, हज़रत रोज़े धणी असां वटि आयो, सचल सरमस्त असां वटि आयो, मखदूम सरवर नूह असां वटि आयो, हज़रत सुल्तान औलिया असां वटि आयो। इहो हज़रत मोहम्मद बिन कासिम जो एहसान आहे जो असांखे अल्लाह पाक जे दीन इस्लाम जी दौलत आणे ॾिनई। उन इस्लाम जा अलम बरदार असां वटि आया जो चइबो आहे त सिंध वलियनि जी ज़मीन आहे। अबा छा चवंदो आहे? सिंध अलाह वारनि जी ज़मीन आहे, भिटाईअ जी, सरवर नूह जी, रोज़े धणीअ जी, सचल साईं रहमतुल्लाह अलैह जी आहे। सिंध इन्हनि ख़ुदा जे कामिल अकमल वलियनि जी आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, जेकॾहिं इस्लाम न अचे हा त इहे नेमतूं असां वटि अचनि हा? ॾाढे त ॻाल्हि आहे। असां वटि वरी चए रूपलो कोली बि साईं शहीद आहे। ख़ुदा शल को मुस्लमान खे हिदायत करे चओ आमीन। छो मुजादा ॾाको लथो अथव? इन्हनि मज़ा कुझु कोन वरंदो आहे। मरण जे टाइम ते इंशा अल्लाह ताला क़ब्र क़यामत में कलमो कमु ईंदो। अबा माण्हू मरंदो आहे त जनाज़े जे लाइ मौलवी ॻोल्हींदा हो या को भील ॻोल्हींदा हो? ॾाढे ॻाल्हायो। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, तड़ ॾियण जे लाइ मुला ॻोल्हियो। मुंहिंजा प्यारा दोस्त, निमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद जो पासो वठो। दीन इस्लाम जे लाइ जेकॾहिं शादी कयो, निकाह वग़ैरह कयो त बि कंहिं मौलवीअ जो पासो वठो। इस्लाम खे हथु बि नथा कढो, वरी ॿिए पासे होॾो ग़ैर मुस्लिमनि खे बि शहीद पिया चओ। अवां जी हा ॿिए पासे ई चापड़ूसी कहिड़ी आहे? मां त दुआ कंदुसि त ख़ुदा ताला तव्हांखे असांखे हर मुस्लमान खे पको मुस्लमान बणाए। अल्लाह ताला फरमाईंदो उदखुलू फिस्सिल्म काफ़ह, जेकॾहिं तव्हां मुस्लमान आहियो त इस्लाम में सॼा सारा दाख़िल थियो। ईअं न जो अधु हिंदुन सां अधु मुस्लमान सां, न। अल्लाह ताला फरमाए थो उदखुलू फिस्सिल्म काफ़ह, इस्लाम में दाख़िल थियो त मुकमिल तरह थियो। असांखे मुजादा न को राजा ॾाहर ते फ़ख़ुर आहे, न को रूपले ते फ़ख़ुर आहे, असांखे कंहिं क़ौमी माण्हूअ ते फ़ख़ुर न आहे। असांखे पहिरीं फ़ख़ुर आहे त मुहम्मद अमीर ते आहे।
सिद्दीक अकबर ते आ, फारूक आजम ते आ, उस्मान गनी ते आ, हैदर करार ते आ, हजरत हसन हुसैन ते आ, पीरन जे पीर अब्दुल कादर जीलानी ते आ, हजरत रोजे धणी ते आ, मखदूम सरवर नूह ते आ, ख्वाजा सुल्तान औलिया ते आ, भेटाई साहब ते आ, फखुर असांखे आ त कलंदर शहबाज ते आ। असांजा जेकॾहिं सूरमा हुआ त इहे हुआ, जे असांजा पेशवा हुआ त उहे हुआ, ऐं असांखे उमेद आहे त इहे क़यामत जे ॾिहाड़े असांजा अॻुवाण हूंदा, असां हिननि जे कढ हूंदासीं। असांखे उन जाइ ते वठी वेंदा जंहिं जाइ ते मुहम्मद करीम जे हथ में हमद जो झंडो हूंदो। क़यामत जे ॾिहाड़े मां मुहम्मद करीम जे हथ मुबारक में हमद जो झंडो हूंदो। आदम व मंदूनहू तहतल वाई, आदम खां वठी ईसा ताईं सभु नबी मां मुहम्मद जे हमद जे झंडे जे हूंदासीं हेठां। इंशा अल्लाह ताला इस्लाम वारी नेमत जे सदके इस्लाम खे सचे मञण वारा सिंध जा मुस्लमान बि रसूलुल्लाह जे झंडे जे हेठां हूंदा। रुगो सिंध न बल्कि पूरे आलम इस्लाम जा मुसलमान जेके हूंदासीं रसूलुल्लाह जे हमद जे झंडे जे हेठां हूंदा। टाइम पूरो थी वियो आहे, ॻाल्हियूं त अञा घणियूं आहिनि, पर मूंखे हिन जुमे ते ख़ासि ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ु करणी। अल्लाह साईं खां दुआ आहे त ख़ुदा ताला मुंहिंजो चयो क़बूल फरमाए, अव्हांजो ॿुधो क़बूल फरमाए, तव्हां असांखे ख़ुदा ताला नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इंशाअल्लाह वरी हयाती त बाक़ी ॿिया मज़मून वरी ईंदड़ जुमनि ते पेश कया वेंदा। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जन सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।